नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कोट गुलाम अहमद खबर ॾींदड़ कोट गुलाम अहमद लॻ टीकान रस्ती सिंध एजुकेशन ऐं गज़ाली एजुकेशनल सोसाइटी पारां गज़ाली बेस्ड स्कूल महाजर ॻोठ में मीर शेर मोहम्मद टालपुर पब्लिक स्कूल जे फ्री स्कॉलरशिप इम्तिहान जी तकरीब रखी वई, जंहिंमें डिवीज़न में प्रकाश जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे सवें ॿारनि फ्री स्कॉलरशिप इम्तिहान में हिसो वरितो, जंहिंमें सागर बल्द वीरशी वॾे अंग सां मार्कूं खणंदे स्कॉलरशिप पंहिंजे नाले करे वरिती। जंहिं बाद मीर शेर मोहम्मद टालपुर पब्लिक स्कूल फ्री स्कॉलरशिप लेटर पिण ॾिनो वियो। उन मौके ते सिंध एजुकेशन फाउंडेशन जे रीजनल हेड नवाब ज़फर उनड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो ग़रीब तबिके सां तालुक़ रखंदड़ जो ॿार पढ़ाई में महिनत सां अॻियां अची रहियो आहे ऐं असांखे दिलि जी गहराइनि सां ख़ुशी थी आहे त असांजे इलाइक़नि में गुरबत विघे हिकु पोरियो कंदड़ शख़्स पंहिंजे ॿारनि खे अॼु महांगाई जे दौर में आला तालीम ॾियारणु तमामु घणो ॾुखियो अमल आहे। उन करे सिंध एजुकेशन फाउंडेशन हिन रीति ग़रीब जे बासलाहियत ॿारनि खे फ्री स्कॉलरशिप ॾियारे मयारी तालीम हासिल कराइण में पंहिंजो मुकमल किरदार अदा कंदी रहंदी। उन मौके ते गज़ाली एजुकेशनल सोसाइटी जनरल सेक्रेटरी समेत सहाफ़िन समाजी अॻवाननि समेत हज़ारे माण्हू शिरकत कई ऐं सागर के फ्री स्कॉलरशिप इम्तिहान जे कामयाब थियण ते मुबारकबाद पेश कंदे नजर आया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।